नाज़रीन, PTI फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। ही मामलो 8 वरनि ताईं इल्तिवाज जो शिकार रहियो। उन हवाले सां धरती TV इस्लामाबाद जे ब्यूरो चीफ नज़ीर चारण पार्लियामेंट जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। इलेक्शन कमीशन में फॉरेन फंडिंग वारो केस जो फ़ैसिलो त महफ़ूज़ कयो आहे, पर 8 सालनि खां उहो केस जेको आहे सो ज़ेर इल्तिवा आहे। अचो नाज़रीन, असां पार्लियामेंट मेंबरनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर इलेक्शन कमीशन तरफ़ां फॉरेन फंडिंग केस में इमरान खान ख़िलाफ़ सबूत अचण खां पोइ बि ऐं बरतानिया अख़बार जे दावा खां पोइ बि इनकशाफ खां पोइ बि आख़िर फ़ैसिलो जेको महफ़ूज़ कयो आहे छो नथो ॿुधायो वञे। अचो त नाज़रीन पार्लियामेंट मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जब फॉरेन फंडिंग का केस शुरू हुआ तो अभी खान को पता चल रहा है कि मेरे ख़िलाफ़ कुछ आने वाला है, तो उस वजह से अभी बार बार इलेक्शन कमिश्नर पे ये तनकीद भी कर रहा है। अभी तो उन्होंने पंजाबी असम्बली से KP असम्बली से बाकायदा करारदाद भी पास किया हुआ है। तो इस तरह हुकूमत नहीं चलती। जिस तरह अगर आपकी मर्ज़ी हो, आपके लिए बेहतर हो तो ठीक, वरना गलत। तो मेन चीज़ ये है कि बिल्कुल भी इलेक्शन कमिश्नर जो है सही काम कर रहे हैं। उनकी मतलब जो पोस्ट है उसमें उसको रहना चाहिए। आने वाले इलेक्शन के बाद या जो उसका कॉन्ट्रैक्ट है वो कंप्लीट करके फिर जो करना है करें। इमरान खान एक बेउसूल सियासतदान है। उन्होंने आर्मी चीफ को मुकर्रर किया, उसको एक्सटेंशन दी, अब उसके ख़िलाफ़ है। उन्होंने नैब के चीफ को मुकर्रर किया, फिर उसके ख़िलाफ़ थे। उन्होंने इलेक्शन कमीशन को मुकर्रर किया, फिर उसके ख़िलाफ़ हैं। वो जो बंदा उसकी नहीं मानता या मेरिट के ऊपर फैसला करता है, उनकी लाइन को टो नहीं करता, वो उसके ख़िलाफ़ हो जाता है। इसलिए मैं समझता हूँ ये जो सिलेक्टिव स्टांस है, ये जो उसूली की सियासत है, ये मुल्क के लिए नुकसानदेह है। फिर हो पाजे कोलो तो फैलत बे ही कोन, तो जेका भी ॻाल्हि कंदो आहे हमेशह कूड़ी ॻाल्हि कंदो आहे। ऐं उन ते जेके बि उन वादा इक़रार कया, जेके इलेक्शन जे ज़माने में बि कया, उहे बि जेको आहे कोन ॾेई करे माण्हुनि सां आवाम सां निभाई। तंहिं करे जेको आहे हमेशह जेको आहे ॻाल्हि खे जेको आहे पंहिंजो बयानिया जेको बि बयानु ॾींदो आहे उन खां फ्री वेंदो आहे। ऐं इनखे अपॉइंटमेंट पाण कई अथई, पाण अपॉइंटमेंट करे हाणे जॾहिं जेको आहे इलेक्शन इन जे मथां जेको आहे इंक्वायरी शुरू थी वई आहे, ख़ासि करे जेको आहे फॉरेन फंडिंग जी, त हाणे उहो जो ख़राबु आहे। जे उन में जेका इंक्वायरी शुरू न थी आहे त पोइ भलो हुयो। हाणे ज़ाहिर आहे इहा हर ॻाल्हि में तव्हां इन में जेके बि स्टेटमेंट में उन में तव्हांखे तज़ाद तव्हांखे नज़र ईंदो। हाणे फॉरेन फंडिंग जेका कई अथई उन में ठीकु ठाक पैसा जेके उहे मुंतक़िल थिया आहिनि अब्राज जे थ्रू, ऐं उहे वरी जेके आहिनि विया आहिनि जेके आहिनि के इलेक्ट्रिक जे थ्रू, वरी के इलेक्ट्रिक खां पोइ जेको उहे वरी पैसा वञी पहुता आहिनि, वञी हिन जे अकाउंट्स में पहुता आहिनि, दुबे जे अकाउंट्स में, पोइ हिन जे हे इमरान खान जे अकाउंट्स में। हाणे ज़ाहिर आहे हुन में हे नाअहल थो थिए ऐं हिन मथां जेको आहे वॾी जेको आहे त इहे चार्जिस लॻंदियूं। इन करे जेको आहे हुन साम्हूं जेको आहे जो नओं जेको इलेक्शन कमीशनर जेको इलेक्शन कमीशनर आहे उहो जेको ख़राबु आहे ऐं उहो ग़लति थो पवे। हाणे जेसि ताईं दॿायूं वेठा त जेसि उहो फ़ैसिलो न पहुचे, हाणे जेको आहे हुननि इन ते जेको आहे कमु शुरू कयो आहे त उहो ख़राबु थी वियो आहे। खान साहब कंहिंखे गारियूं कोन थो ॾे। खान साहब आहे हिन जी सुञाण बि गारियूं ॾियण आहे। खान साहब जी ज़बान सियासी माण्हू जी ज़बान न आहे। खान साहब जो रवैयो सियासी रवैयो न आहे। खान साहब हिन मुल्क में घणनि हुकुमरान खे ख़राबु करे लाथो अथनि, केतिरनि जमहूरियत खे ख़राबु, पर हीअं कंहिं बि कोन कयो जीअं खान साहब कयो आहे।